गुरु नानक देव ते डेली दरबार साहिब वेंदो हो ऐं उते जेको भी कमायल पैसो जेतिरो भी ख़र्च थी वञे दरबार साहिब में ख़र्च करे वेंदो हो। ऐं केरु चवंदो तुंहिंजे लाइ छा कयो आहे त चवंदो गुरु नानक साहिब वेठो आहे। हिकु ॾींहुं हिन जे धीअ जी शादी फिक्स थी। उन्हनि चयोसि असांखे 500 रुपया तूं ॾिजे। हिन ज़बान ॾिनी भई मां 500 रुपया ॾींदुसि शादीअ ते। ऐं वरी साॻियो ई जेको हुनजो प्रोसीजर हुयो उहो चालू रखी। दुकान तां जेको कमाए अचे 10, 15, 20 रुपया वरी अची दरबार साहिब में ख़र्च करे छॾींदो हो। वरी माण्हू सम्झाईंदा हुयसि भई तूं जमा कर, हाणे शादी वेझो वेठी अचे, तोखे 500 रुपया खपंदा, चईसि मुंहिंजो बाबो पाणी मोकिलींदो। हाणे शादी वारो ॾींहुं बि अची वियो। अञा ताईं ही गुरु नानक साहिब खे ॿाधाए वेठो भई मूंखे तूं 500 रुपया मोकिल ऐं मूंखे विश्वास आहे त तूं मूंखे 500 रुपया फ़क़्ति मोकिलींदे। हाणे बारात अचण वारी आहे। ही रोए वेठो ऐं गुरु नानक साहिब खे ॿाधाए वेठो भई मूंखे जल्दी हाणे मोकिलियो पैसा, छो त हाणे बारात बि अची पहुती आहे दरवाज़े ते। हिन वटि 500 रुपया आया ई हुआ। हाणे बारात आई, उन्हनि पुछियो भई तव्हां पैसे जो बंदोबस्तु कयो आहे? हिननि चयोसि न असां न करे सघियासीं। त पहिरें ज़माने में ॾिसो बारातूं वापसि हली वेंदी हुयूं। हिन जी बारात वापसि हली वई। सभई माण्हू हिन जे मथां खिलनि पिया। तोखे चयोसीं न पहिरीं थोरा पैसा पंहिंजे लाइ रखिजे। हिनजो सॼो विश्वास जेको हुयो उहो डगमगाइजी वियो। अची करे दरबार साहिब में गुरुअ खे घटि वधि ॻाल्हाइण लॻो भई मां हेतिरी 20 साल तव्हांजी सेवा कई, मां 1 रुपयो पंहिंजे लाइ न रखियो, ईअं सोचियो कि जॾहिं मूंखे खपंदो तव्हां पहुचाईंदा। अञा ही रोए वेठो पियो, अञा ॿाधाए वेठो पियो। कलाक खां पोइ हिनजो दोस्त अची पहुतो। चईसि छा ॻाल्हि आहे, तूं कॾहिं दरबार साहिब में वेहंदो त न आहीं? उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई। चईसि बारात आई ऐं 500 रुपए जे करे बारात वापसि हली वई। चईसि मां त ॾे तोखे 500 रुपया। ॾाढो ख़ुशि थी वियो कि मूंखे गुरु नानक साहिब 500 रुपया मोकिले ॾिना आहिनि। भॼंदो वियो उन्हनि जे पुठियां, ॾिसे त उन्हनि जी बारात वापसि उन्हनि जे गांव पहुची वई आहे। पर उते जॾहिं वियो वञी करे छा ॾिसे त उहो छोकिरो जेको हुयो जंहिंसां शादी थियण वारी हुई उहो चित तां किरी करे मरी वियो आहे। बोल गुरु नानक देव की, बोल बाबा दास राम साहिब की। वरी अचे तो दरबार साहिब, अची करे वरी गुरुअ खां माफ़ी वठे थो। त मां तव्हांखे घटि वधि ॻाल्हायो, पर तव्हां अगरि इहे 500 रुपया मूंखे कलाक अॻु मोकिलियो आहे त मुंहिंजी धीअ जी शादी थी वञे हा। अॼु ई शादी थिए हा ऐं अॼु ई उहा विधवा बि थी वञे हा। त तव्हां 500 रुपया न मोकिलिया मूंखे, माना मुंहिंजे मथां ॾाढी वॾी रहमत कयव। त असांखे गुरु एतिरी सुमत ॾे जो जेको थिए वेठो असां उन में राज़ी रहूं। तॾहिं बि इहे न सोचूं भई गुरु असां सां असांखे काई शइ न वेठो थो ॾे। उहो हर हिकु शइ असांखे पहुचाए थो, पर सही समय ते। उहो समय सही न हुयो उनजी शादीअ जो, छोकिरीअ जी शादीअ जो। त गुरु उनखे उन कष्ट मां बचाए वरितो। उनखे उहे पैसा न मिलिया, उनजो दुख थिए पियो, पर पोइ छा सम्झी भई मुंहिंजी नानीअ जी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा बची वई। बोल बाबा दास राम साहिब की। त असांखे जेके शयूं बाबा ॾिनियूं आहिनि उन्हनि जे लाइ बाबा जो शुक्र करूं। जेके न ॾिनियूं अथसि उहे उन में सोचूं कुझु उन में भलो आहे ऐं उहे सही समय ते असांखे उहे शयूं मिलंदियूं। बोल बाबा दास राम साहिब की। तुंहिंजा आयो तुंहिंजो दर, कीअं सॾे बाबा वेंदासे, कीअं सॾे बाबा वेंदासे। तुंहिंजा आयो तुंहिंजे दर, बाबा तुंहिंजे
बाबा असांखे ॾिनियूं आहिनि उहे यादि न कंदा आहियूं, पर हिकु शइ अगरि लॻींदो आहे जीअं हुन माण्हू खे 500 रुपया न मिलिया शादीअ जे लाइ, त कीअं अची करे दरबार साहिब में घटि वधि ॻाल्हाए पियो, पर पोइ हुनखे ख़बर पई अगरि इहे मूंखे 500 रुपया ॾे हा त मुंहिंजो केतिरो वॾो नुक़सानु थिए हा। त अगरि इहे ॻाल्हि सम्झी वञूं त बाबा खे काई कंप्लेन न कंदासीं। हिकु माण्हू दरबार साहिब में वियो, गुरुअ खे वॾी कंप्लेन कई, चईसि मां हेतिरनि सालनि खां ईंदो आहियां, मां त उते जो उते ई आहियां, न ताईं ग़रीब हुयुसि, ग़रीबी आहियां, मुंहिंजी कुझु तरक़ी न थी आहे। त गुरु चवनिसि था ठीकु आहे, अॼु मां तोखे हिकु मंदिर में वठी हलंदुसि, उते ॿाहिरि विहारे छॾींदुमि, तूं सिर्फ़ु नज़ारो ॾिसजांइ, वेही कुझु सवाल जवाब न कजांइ ऐं जीअं वेठो हूंदे तीअं वेठो हुजजांइ, कुझु बि कंहिं शइ में दख़ल अंदाज़ी न कजांइ। उनखे वठी विया हिकु दरबार जे ॿाहिरि, उते हिकु ग़रीब भाई वेठो हो, भिखारी वेठो हो, जंहिंखे हिकु हथ ऐं हिकु पेर न हुयो, शाम रखी उनखे हिकु हथ ऐं हिकु पेर न हुयो, ॿाहिरि वेठो हुयो ग़रीब, ऐं उन